الكريم أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وما لكم لا تقاتلون في سبيل الله والمستضعفين من الرجال والنساء والولدان الذين يقولون ربنا أخرجنا من هذه القرية الظالم أهلها واجعل لنا من لدنك وليا واجعل لنا من لدنك نصيرا الذين آمنوا يقاتلون في سبيل الله والذين كفروا يقاتلون في سبيل الطاغوت فقاتلوا أولياء الشيطان إن كيد الشيطان كان ضعيفا صدق الله العلي العظيم درود शरीफ पढ़ो اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां अणा गणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। सूरत निसा आयत नंबर 75-76 सीपारो 5 तिलावत कयूं वयूं। इहे ॿई आयतूं इन खां पहिरियां गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला अल्लाह जे रस्ते में जिहाद करण जी तरग़ीब ऐं तालीम ॾियणु फरमाई त इस्लाम जे सरबुलंदीअ जे लाइ को ज़ालिम जेकॾहिं तव्हांजे मशीन खे इस्लाम जे तालीम ऐं तबलीग में रुकावट बणिजे, तव्हांजे मशीन खे नाकाम बनाइण जी कोशिश करे, ज़िद ऐं मुक़ाबले सां मुआदो अटकाए त पोइ मुड़स थी बीही करे मुक़ाबिलो कयो। गुज़िरियल आयतुनि में इहा तरग़ीब ॾिनी वई हुई। पोइ अॼोकिन आयतुनि में हिक ज़रूरत तहत जिहाद जे इजाज़त जो हुकुम बयान कयो वियो आहे। पोइ इन आयतुनि जे ख़ुलासे खे जो बयान कजे इन खां पहिरियां थोरो पस मंज़र हिकु ज़हन जे अंदरि रखणो पवंदो तां त ही आयतूं आसानीअ सां सम्झ में अची वञनि। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन मके में पैदा थिया, मके में ई पलिया निपनिया जवान थिया, पर मके जे माण्हुनि खे जॾहिं खां ख़बर पई त इहो ई आख़िरी पैगंबर आहे, इन जो ई तज़किरो आहे तौरात में, इहो ई आहे आमिना जो लाल, इहो ई आहे अब्दुल्ला जो बचड़ो, इहो ई आहे हिन मदीने जो असुल हाकिम, त मदीने जे माण्हुनि तंग करणु शुरू कयो। तरहनि तरहनि सां हुज़ूर सलातो सलाम जन खे परेशान कयूं, एतिरे ताईं जो जीअं जीअं हुज़ूर सलातो सलाम जन जवान थींदा विया, अञा नुबूवत न मिली आहे, जवान थींदा विया, हुज़ूर सलातो सलाम जन जे इख़लास जो, सचाईअ जो, हुस्न ऐं जमाल जो, वाइदे जे वफ़ा जो, ज़बान जे पके हुजण जो ऐं ख़ालिस मुख़लिस हुजण जो पतो माण्हुनि खे पवंदो वियो। हुज़ूर सलातो सलाम जन जो चर्चो, हुज़ूर सलातो सलाम जी मोहब्बत माण्हुनि जे दिलनि में पवंदी वई त मके जा माण्हू मुख़ालिफ़ थींदा विया। जेके जेके इहे सभु शयूं तलबनि पिया, शोहरत, मनसब, उहिदो, रुतबो, साईं साईंया, सभु शयूं जेके तलबनि पिया, उन्हनि हुज़ूर सलातो सलाम जन सां मुक़ाबिलो मुख़ालिफ़त शुरू कई। इहा मुख़ालिफ़त एतिरे ताईं वधी जो जेके हुज़ूर सलातो सलाम जन खे चाहिनि पिया, हू ज़ालिम उन्हनि खे बि ॾुखाइनि पिया। एतिरे ताईं जो हुज़ूर सलातो सलाम जन खे नऊज़ बिल्लाह मके मां कढण, जलावतन करण जो इजलास घुरायूं।
हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के नऊज़ बिल्लाह क़त्ल करण जो मंसूबो जोड़ियो। तरह तरह सां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के पत्थर मथां उछलाए गुदे चिथाए चिथे मारण जो मंसूबो जोड़ियो, पर नाकाम रहा। नतीजतन हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के अल्लाह तबारक व तआला पंहिंजो अबाणो वतन मक्को छॾे हिजरत जो हुकुम ॾिनो त मदीने हलिया वञो। हाणे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां गॾु कुझु माण्हू त हिजरत करे मके खां मदीने हलिया विया, पर कुझु मके में रहिया। बावजूद चाहत जे त असां बि हिजरत करे वञूं, पर हिजरत करण जहिड़ा वसाइल बि कोन्हनि, सवारी बि कोन्हे। पोइ ते असांजूं ॾेतियूं लेतियूं अहिड़ियूं आहिनि जो असां छॾे अॼु वियासीं त कुझु बि पोयां न मिलंदो, ऐं हथ में बि 5 रुपया कोन्हनि जो जेसि ताईं मदीने पहुचूं तेसि ताईं खाधो ख़र्च राशन खणी वञूं, इहो बि कोन्हे। अबाणो घर बि इहो ई आहे, ॿियो होॾे बि कुझु कोन्हे, हथ में बि न आहे कुझु। माना उतां लॾण हिजरत करण त हुज़ूर जन सां चाहिनि पिया, पर मजबूरन न पिया करे सघनि। वसाइल न हा, सामान न हो, सवारी न हुई, निकिरी वञण जेतिरी उन्हनि में हिम्मत न पई थिए। दिल में रोअनि बि पिया, छो त ऐलान हुयो त बाबा मुस्लमान उनखे मञींदासीं हाणे जेको मुंहिंजे नबीअ सां गॾु हिजरत कंदो। जंहिं हिजरत कई उहो मुस्लमान, जंहिं हिजरत न कई जेको मके में रही पियो मुस्लमान न सॾिबो। आरज़ी तौर ते इहो ऐलान हुयो। हाणे हू त दिल व जान सां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे तस्लीम करे चुका, पैगंबर मञे चुका। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बहैसियत नबूवत जे हिजरत बि करे चुका, पर हे रहिजी विया। पोइ जीअं मके जे मुशरिकनि खे इन ॻाल्हि जी मालूमात थी त मुस्लमाननि में इहो अहिड़ो ऐलान थियो आहे त जेको हिजरत कंदो त उहो मुस्लमान सॾिबो। लिहाज़ा हिते जेके रहिया पिया आहिनि, रहिया खया उतां जा मुस्लमान, उहे जेकॾहिं हिजरत करे विया भॼी विया त पोइ असां वटि त कुझु कोन बचंदो। लिहाज़ा इहे के असांजा ग़ुलाम आहिनि, के हारी आहिनि, के मज़दूर आहिनि, असां वटि के कीअं मातहत आहिनि, इहे असांजे हथ मां निकिरी न वञनि, भॼी न वञनि, हिननि खे काबू कयूं। काबू बि कयूं, सख़्तियूं बि करणु शुरू कयूं। परेशानियूं वधी वियूं मुस्लमाननि जे मथां। कुझु जेके ज़बरा हुया उतां निकिरी वञण जहिड़ा, उन्हनि खे वठी क़ैद कयूं। हज़रत बिलाल साईं खे, हज़रत ख़बाब खे ऐं हज़रत सुहेब खे क़ैद करे छॾियऊं। हता कि उनखे अज़ियतूं अहिड़ियूं ॾिनऊं जो उन्हनि खे ततल वारीअ ते लेटाए मथां पत्थर बि तपियल रखी छॾनि, वॾे वज़न वारो, तड़पनि पिया। हिननि ज़ालिमनि सख़्तियूं वधायूं त हे वरी भॼी न वञनि। जेके ज़बरा आहिनि उन्हनि खे वठी क़ैद कयो, मथां ॿियनि खे भॼाइनि, उन्हनि खे काबू कयो, पोइ ॿिया न भॼंदा। हाणे ही वीचारा इस्लाम ख़ातिर, अल्लाह जे नबीअ सां मोहबत ख़ातिर हिजरत जो वचन बि रखनि पिया, पर हिजरत करे न पिया सघनि। फांसी बि पिया, सख़्तियूं बि वधी वियूं, परेशानियूं बि वधियूं। इन परेशानीअ जे आलम में अल्लाह तबारक व तआला खां दुआऊं घुरण लॻा, रब्बना अखरिजना मिन हाज़िहिल क़रियति ज़ालिम अहलुहा। ओ रब, असांजा हिन ॻोठ मां, हिन बस्तीअ, हिन शहर मां असांखे कढ, छो त हितां जा माण्हू रहाको जेके आहिनि वॾा ज़ालिम आहिनि। पंहिंजे अबाणे वतन जे लाइ उहे माण्हू दुआ था घुरनि। उहो अबाणो वतन आम न आहे, काइनात सॼीअ में आला उत्तम मक्को। कंहिं एतबार सां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मदीनो सॼी दुनिया में आला आहे, पर बतौर काबे जे काबो सभ खां मथे। चवनि था त हिन ज़ालिम समाज में माण्हू रहनि था ज़ालिम, हिन बस्तीअ मां ई असांखे कढ, दुआ था घुरनि, छो त उतां जा माण्हू हुननि ते ज़ुल्म पिया कनि। वजअल लना मिन लदुनका वलिय्यन वजअल लना मिन लदुनका नसीरा, दुआ था घुरनि, रब असांजी पंहिंजे तरफ़ खां का मदद कर, को असांजो दोस्त मोकिल, को मदद जेको असांजी करे, असांजो मुआविन मोकिल, असांजो साथी जेको असांजी हिन में जान छॾाए। इहे दुआ पिया घुरनि। इहे मजबूर, लाचार, कमज़ोर, ज़ईफ़ मर्द औरतूं मुस्लमान दुआ था घुरनि अल्लाह तबारक व तआला खां। अल्लाह तबारक व तआला उन्हनि जूं ॿई दुआऊं क़बूल कयूं। घुरनि था त अल्लाह से असांखे हितां कढ, या असांजे लाइ को मुआविन मददगार मोकिल। अल्लाह ताला ॿई दुआऊं क़बूल कयूं।
पहिरियां उनखे हिजरत जो मौक़ो ॾिनो वियो, काफ़ी सारा उन्हनि जे क़ैद मां जेल मां भॼी करे वापार ॾेती लेतीअ जो बहानो वज वठी करे निकिरी विया। बाक़ी रहिया खया जेके जेल में क़ैद थी करे फाथल रहिया, उन्हनि खे वरी हुज़ूर सलातो सलाम जन खे अल्लाह तबारक व तआला होॾां हुकुम फरमायो, वमा लकुम ला तुकातिलून फी सबीलिल्लाहि वल मुस्तज़अफ़ीन मिनर रिजालि वन निसा। छा थियो आहे तव्हांखे जो अल्लाह जे रस्ते में लड़ो नथा? कमज़ोरनि ख़ातिर, पोइ कमज़ोर मर्द बि आहिनि, औरतूं बि आहिनि, वल विल्दान बचड़नि मासूमनि ख़ातिर। छा थियो आहे तव्हांखे जो इन्हनि कमज़ोरनि ज़ईफ़नि मर्दनि औरतुनि ॿारनि पोड़नि पकनि जे ख़ातिर नथा विड़ो लड़ो? सम्झण लाइ सवाल पैदा थियो, साईं कुर्बान वञा, तव्हांजो हुकुम असांजे अखियुनि ते, कल्ह तव्हां असांखे हुकुम कयो त फलयुक़ातिल फी सबीलिल्लाहि अल्लज़ीना यशरून अल हयात दुनिया बिल आखिरह। तव्हां चयो त उन्हनि माण्हुनि सां लड़ो जेके दुनिया जे हयातीअ खे तरजीह था ॾियनि, आख़िरत खे छॾे करे। पोइ वमन युक़ातिल फी सबीलिल्लाहि फयुक़तल औ यग़लिब। तव्हां चयो हो काफ़िरनि सां मुक़ाबिलो कयो इस्लाम जी सरबुलंदीअ जे लाइ, पोइ लड़ंदे लड़ंदे जे तव्हां मरी वियो, शहीद थी वियो, त बि तव्हांखे अजुर मिलंदो? जे ज़ख़्मी थियो, मौत खां बची वियो, त बि अजुर मिलंदो? या तव्हां हाराए वियो त बि अजुर आहे, खटे वियो त बि अजुर आहे, हर हालत में तव्हांजे लाइ अजुर आहे। साईं कल्ह त काफ़िरनि सां दीन इस्लाम ख़ातिर इलाए कलिमतुल्लाह, अल्लाह जे नाले खे दुनिया में बुलंद करण ख़ातिर तव्हांजो हुकुम हो त लड़ो। अॼु त तव्हां बिल्कुलु मौज़ू ई मटायो त कमज़ोरनि ज़ईफ़नि मिस्कीननि मोहताजनि अबोजनि जे लाइ लड़ो। साईं हुते बि चयो तव्हां फी सबीलिल्लाह, हिते बि चयो था तव्हां वमा लकुम ला तुकातिलून फी सबीलिल्लाह। साईं हो बि अल्लाह जो रस्तो आहे, हे बि अल्लाह जो रस्तो आहे। सवाल सम्झ में आयो? जवाब ही आहे, अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ खां जेको हुकुम आहे उहो अल्लाह जो रस्तो आहे। पोइ अल्लाह ताला इस्लाम जे बुलंदीअ ख़ातिर हुकुम लॻाए त लड़ो, या उन इस्लाम ते रहण वारा मुजाहिद सच्चा बावफ़ा मुख़लिस दीनदार माण्हू उन्हनि जे बचाव जे लाइ हुकुम थिए त तव्हां लड़ो। मुस्लमान बचंदा त ईमान बचंदो। गहरी नज़र सां ॾिसबो त ही बि जिहाद इस्लाम ख़ातिर आहे, हो बि आहिनि इस्लाम जे बुलंदीअ जे लाइ, हे बि इस्लाम जा सिपाही मुआविन मददगार बचाइण जे लाइ। तॾहिं फरमायो वियो त ला तुकातिलून फी सबीलिल्लाह, अल्लाह जे रस्ते में जिहाद नथा कयो। जवाब बि सम्झ में अची वियो। ॿियो हुन जो ख़ुलासो जवाब ही आहे त इस्लाम ज़ाहिर आहे दुनिया जे अंदरि फैलाइण वारा माण्हू खपनि, जंहिं ते तालीम असर करे, जंहिंखे तबलीग कनि, जेके सुधरनि सिखनि, उहे बि माण्हू खपनि। पत्थर भितर त कोन खपनि, माण्हू खपनि। पोइ ज़ाहिर आहे उहे माण्हू इब्तिदा में कुझु त अहिड़ा हुजनि जेके पैगंबर सलातो सलाम जन वटां सिखनि, दिल वजान सां, मोहब्बत सां, उख़ुवत सां, भाईचारे सां चंबड़ी करे सिखनि। कुझु त हुजनि पहिरियां। इहे हुया पहिरियां जेके दुश्मन जे क़ैद में आहे, जेके हुते सख़्तनि में पीसजनि पिया। पोइ हाणे उन्हनि जे बचाइण जे लाइ बि अल्लाह तबारक व तआला हिकिड़ो रस्तो ॾिनो त पंहिंजा साथी कमज़ोर ज़ईफ़ मिस्कीन मोहताज उन्हनि जे बचाइण जे लाइ, उन्हनि जे तहफ़ुज़ ख़ातिर जेका कुफ़ार सां मुक़ाबिलो थींदो, इनखे बि जिहाद चइबो आहे, इनखे बि फी सबीलिल्लाह चइबो आहे। त इन एतबार सां अॼोके दौर में जेका फ़लस्तीन में इसराइल जी मुदाख़लत आहे ऐं फ़लस्तीन वारा जेके उन्हनि सां मुक़ाबिलो कनि था, या दुनिया जा ॿिया मुस्लमान मुल्क उन्हनि सां गॾिजी करे जेको काफ़िरनि सां, यूरोप सां, नेटो सां मुक़ाबिलो कंदा, इहो इन ई ज़िमरे में ईंदो त पंहिंजे मुस्लमाननि जो तहफ़ुज़ कयो, कमज़ोरनि ज़ईफ़नि मोहताजनि बेकसनि लाचारनि जो तहफ़ुज़ कयो। इन जे लाइ लड़ो, इहो जिहाद आहे, इन ज़िमरे में आयो। चलो अल्लाह तबारक व तआला फरमायो उन्हनि माण्हुनि जे लाइ ख़ुसूसन लड़ो जेके चवनि था अल्लज़ीना यक़ूलून रब्बना अख़रिजना, जेके पंहिंजे वतन खे चवनि था हीअ ज़ालिमनि जी बस्ती आहे, रब असांखे हितां कढ। कुझु खे त अल्लाह तबारक व तआला मौक़ो ॾिनो, हिजरत करे विया, भॼी विया। कुझु खे वरी हुज़ूर सलातो सलाम जन जॾहिं मक्को फ़तह कयो
तो सभिनी के जेके जेके कैद में हुआ सहाबी सगोरा उन सभिनी के आज़ाद क्यों। हज़रत उताब बिन उसैद रज़ी अल्लाह तआला अन्हु के हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इन मामले ते मुक़रर फरमायो त जेके जेके काफ़रन जे कैद में आहिनि, जेके जेके उन्हनि जे हथ में ओटाकुनि ते घरनि में कैद थियल आहिनि माण्हू, उनखे छॾाइण तुंहिंजी ज़िम्मेदारी आहे। ॿ साथी वठ जिथे जिथे मुंहुं जी ज़रूरत पए, जिथे कंहिं जवान जी ज़रूरत पए, जिथे लड़ाई जी ज़रूरत पए, पर इहे जवान छॾाए, इहा तुंहिंजी ज़िम्मेदारी आहे। हुन बि अहिड़े तरह सां हिकमत अमली अपनाई, ॻाल्हाए बहस मुबाहिसो करे मुज़ाकरात करे पंहिंजा सभु कैदी छॾाए आयो। तो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़रिए अल्लाह तबारक व तआला ॿई दुआऊं उन्हनि माण्हुनि जूं क़बूलियूं, जेके कैद में हुया उन्हनि खे छॾायो बि वियो ऐं कुझु खे हिजरत जो मौक़ो बि ॾिनो वियो। पोइ अल्लाह तबारक व तआला फरमायो हिते उसूल ॿुधाईंदे, अल्लज़ीना आमनू युक़ातिलून फ़ी सबीलिल्लाह वल्लज़ीना कफ़रू युक़ातिलून फ़ी सबीलित ताग़ूत। लड़े हर एक तो, काफ़िर भी लड़न था इस्लाम सां मुसलमाननि सां, मुसलमान भी लड़न सां काफ़िरनि सां, ॿई लड़न था। लड़े हर एक तो, हिकिड़ा लड़न था त अल्लाह जो दीन बुलंद थिए, हिकिड़ा लड़न था त अल्लाह जो दीन बुलंद न थिए। हिकिड़ा दीन जे बुलंदीअ जे लाइ पंहिंजी जान माल ख़र्च था कनि, हिकिड़ा दीन जे बुलंदीअ खे रोकण जे लाइ, दीन खे नाकाम करण जे लाइ पंहिंजी कोशिश था कनि। पोइ हाणे अल्लाह सी फरमाए थो जेके दीन जे मुक़ाबले में दीन जे नाकामी जी कोशिश था कनि, उन्हनि जे लाइ अल्लाह सी नालो रखो युक़ातिलून फ़ी सबीलित ताग़ूत, इहे शैतान जे रस्ते में था वञनि। जेके दीन जे बुलंदीअ जे लाइ लड़ाई था कनि, उन्हनि जे लाइ फरमायो फ़ी सबीलिल्लाह, अल्लाह जे रस्ते में था वञनि, ऐं हू शैतान जे रस्ते में था वञनि। पोइ अल्लाह से फरमायो फ़क़ातिलू औलिया शैतान, पोइ शैतान जा जेके हिमायती आहिनि उन्हनि सां लड़ो, शैतान जा जेके हिमायती आहिनि उन्हनि सां लड़ो, मुक़ाबलो कयो। इन्न कैद शैतान कान ज़ईफ़ा, यादि रखो मुसलमानो, हौसलो पंहिंजो पुस्त न कजो, पंहिंजे सोच ऐं फिक्र में कमज़ोरी ऐं हिणाइप न आणिजो। दुश्मन जो, काफ़िर जो, शैतान जे हिमायतुनि जो केॾो बि मंसूबो बज़ाहिर तव्हांखे वॾो छो न नज़र अचे, इन कैद शैतान कान ज़ईफ़ा, इन्हनि शैतानी क़िस्म जे माण्हुनि जा मंसूबा जेके उनखे कमज़ोर आहिनि, रज़ील आहिनि। मुर्शदी बीहो त सही। अल्लाह तबारक व तआला हिक तरफ़ खां मज़लूमनि, कमज़ोरनि, ॿारनि जे तहफ़ुज़ ख़ातिर जिहाद जो हुकुम भी ॾिनो, ऐं जिहाद जे लाइ जेके मैदान ते निकिरनि था उन्हनि खे इहो हौसलो भी ॾिनो त तव्हांजे मुक़ाबले में जेको काफ़िर हूंदो वो शैतान जे रस्ते ते हूंदो, शैतान जी हर चाल कमज़ोर आहे, बज़ाहिर तव्हांखे वॾी छो न नज़र अचे। आयतुनि जो ज़ाहिरी ख़ुलासो इहो आहे, तर्जुमे जो ख़ुलासो पूरो थी वियो। गहरी नज़र सां ॾिठो वियो त अल्लाह तबारक व तआला मुसलमाननि खे हिक वॾी तरबियत कई आहे, वॾी तालीम ॾिनी आहे त दुनिया जे अंदरि दीन जा मुखालिफ़ जेके आहिनि उहे तव्हांखे मैदान में बीही करे गोलियुनि सां, टैंक ऐं रॉकेट लॉन्चर जे गोलनि सां मुक़ाबले में बीही करे रुगो मुक़ाबलो न कंदा, मुख़्तलिफ़ तरहनि सां तव्हांखे नाकाम करण जी कोशिश कंदा, मुख़्तलिफ़ तरहनि सां। कॾहिं तव्हांजो ज़मीनी रस्तो बंदि करे आमद व रफ़्त जितां तव्हांजो खूरदो नोश जूं शयूं ईंदियूं वेंदियूं हुजनि, उहे रस्ता बंदि करे तव्हांखे माशी हालत में तंग करे मोहताज करे मारींदा। कॾहिं तव्हांखे पाण वटि बेहतरीन सहूलतूं ॾेई करे तव्हांखे पाण वटि घुराए पंहिंजो मोतक़िद बनाए, जबरदस्त सहूलतूं ॾेई पंहिंजो मोतक़िद बनाए, आहिस्ते आहिस्ते तव्हांजे नफ़्सियात ते कंट्रोल करे पोइ तव्हांखे बेदीन बनाईंदा, जेको हिन वक़्तु NGOs जे कंपनियुनि जो कमु आहे, हले पियो। कॾहिं उहे तव्हांखे मुराहतूं ॾींदा, तोहफ़ा ॾींदा, तव्हांजे मजबूरी वारे वक़्त में तव्हांजी मदद करे पोइ तव्हांखे एहसास ॾियाराईंदा त अहिड़े वक़्त में कोई बि तोखे कमु न आयो, मां आयुसि, जीअं हुनजो एतमाद रहे। पोइ हू मजबूर त छो, एतमाद हुनजो वठी करे
उनखे हाणे तरगीब ॾींदा त हीअं कर पोइ हीअं कर पोइ हीअं कर, तव्हां त उनखे फासाए करे उन खां पंहिंजे मतिलब जो कमु वठंदा जॾहिं मजबूर थी पियो त। इहा हिकिड़ी चाल आहे। हाणे इन लफ़्ज़नि सां तव्हांखे यकीनन सम्झ में अची वियो हूंदो त मुख़्तलिफ़ तरहनि सां दीन जे मुक़ाबले में हू साज़िशूं कनि था, मकर कनि था। अल्लाह ताला लफ़्ज़ अहिड़ो फरमायो, इन कैद शैतान, जेको बि मकर हूंदो शैतान जे हिमायतनि जो कमज़ोर हूंदो। तव्हां पका त थी वियो, पुख्ता त थी वियो। बिल्कुलु ईअं इन ई आयत जे ज़िम्न में हिकिड़ो माण्हू बहितरीन क़ुरान ऐं हदीस जो ॼाणू आहे, भलो हाफ़िज़, भलो आलिम आहे। जेकॾहिं कंहिं हिकिड़े इदारे में वेही करे काफ़ी सारनि रुलियल भुलियल माण्हुनि खे वठी करे खणी हले त ज़बरदस्त उनजे अंदरि सलाहियत आहे, पर उनखे शैतानी सोच ऐं फ़िक्र लॻंदो त थोरी आमदनीअ में छा मिलंदो, वॾी लोड़ खां पोइ थोरी उजरत में छा थींदो। इन जे करे एतिरी लोड़ कयां जेतिरो मुआवज़ो त मिले, या चवंदो त इहा लोड़ कयां छो जंहिंजो मुआवज़ो कोन्हे। चलो हाणे अहिड़ो पासो थो वठां जितां मूंखे मुआवज़ो भरपूर मिले। ज़ाहिर आहे, सम्झण जी ॻाल्हि आहे, इहा हिकिड़ी शैतानी चाल आहे, सोच ऐं फ़िक्र वारी। जिथां बि मुआवज़ो वधीक मिलंदो उहो वेहण सां मिलंदो, वेठे लोचण सां, ज़ाहिर आहे महिनत सां मिलंदो। पोइ महिनत जो जॾहिं मुआवज़ो आहे, महिनत जो मुआवज़ो आहे, त पोइ महिनत कहिड़ी बि शइ में कभी हुनजो मुआवज़ो मिलंदो। महिनत कहिड़ी बि शइ में कभी आहे, हुनजो मुआवज़ो मिलंदो आहे। पोइ जंहिं शइ जो मुआवज़ो दुनिया में इंसान खे महिनत जो मिली वियो, जंहिं महिनत जो मुआवज़ो दुनिया में ई पूरो पूरो मिली वियो, उन माण्हूअ जे लाइ वमा लहू फिल आख़िरत मिन ख़लाक़। अल्लाह से चयो आहे, जेको दुनिया जो मुआवज़ो चाहींदो आहे मां हुनखे ॾींदो आहियां, आख़िरत में हुनजो हिसो मूं वटि कोन्हे। पर जेकॾहिं दुनिया जे महिनत जो मुआवज़ो दुनिया में न मिलियो, या अधूरो मिलियो, या थोरो मिलियो, अल्लाह से जो वाइदो आहे क़ुरान पाक जा अल्फाज़ आहिनि, उनजो हिसो असां वटि आख़िरत में आहे। मिन लदुन्ना अजरन अज़ीमा, पंहिंजे तरफ़ खां वॾो अजर अज़ीम ॾींदासीं हुनखे। ऐं दुनिया में जेको मुआवज़ो मिले थो, थोरो बि आहे, केतिरो बि बाज़ार घणो छो न हुजे, थोरो बि आहे, आरज़ी बि आहे, ऐं उहो जेकॾहिं दीन खां सवाइ कंहिं महिनत सां मिले थो, सच पच उहा बेदीनीअ वारी महिनत आहे। बेदीनी वारी महिनत कंदे कंदे हिकिड़ो फैक्ट्री तो लॻाए, हिकिड़ो कंपनी तो हणे, हिकिड़ो दुकान तो खोले। जेकॾहिं फैक्ट्री कंपनी दुकान खे शरीयत जे उसूलनि सां हलायो वियो त इहो बि दीन आहे, इहो बि दीन आहे। सच ॻाल्हायो वियो, रेट सही ॿुधायो वियो। जॾहिं ख़रीद कजे थी शइ त उनखे पंहिंजी सिफ़तुनि समेत, पर उमूमन ईअं हूंदो आहे जॾहिं ख़रीद कबी आहे त उनजा ऐब कढिबा आहिनि, जीअं रक़म क्रेस। जॾहिं पाण वरी विकिरो कबी आहे त उनजी हरू बि तारीफ़ करे विकिरो कंदा आहिनि जीअं उनजी रेट वधे। इहा शइ वॾो राज़ आहे वापारीअ जो, जॾहिं ॿिए खां वठे त पर इहा शइ में ऐब न कढे, इहा दीनदारी आहे। जॾहिं पंहिंजी शइ खपाए त हुनजी हरू तारीफ़ न करे, ऐं जॾहिं रेट ऐं मामलात में जॾहिं ॾेती लेती करे त कूड़ न ॻाल्हाए, ज़बान करे शइ ॾियण जी ऐं उनजी क़ीमत वठण जी, उन ज़बान ते बीहे। इहो वाइदो आहे, इहो उसूल आहे। इहे टई शयूं वापारीअ जे लाइ शर्त आहिनि। पोइ कंपनी हुजे, फैक्ट्री हुजे, दुकानदार हुजे, रेड़े वारो हुजे, सब्जी फ्रूश हुजे, कपिड़े वारो हुजे, कहिड़ी बि शइ खपाए थो, इहे टे शयूं जेकॾहिं उन में न आहिनि, हाणे इहो हिनजो धंधो त थियो, कारोबार त थियो, पर दीनदारी वारो न थियो, बेदीनी वारो थियो। जेकॾहिं शरीयत जे उसूलनि सां हलियो त इहो दीनी कारोबार आहे। इन दीनी कारोबार में सच पच बेदीन माण्हुनि जे कारोबार जे मुक़ाबले में बचत 5 रुपया घटि थींदी, पर हुन में बरकत हूंदी, हुनखे वधीक मिलंदो, उन वटि कसरत हूंदी, हिन वटि बरकत हूंदी।
बरकत ऐं कसरत जो मिसाल हीअं आहे, जंहिं माण्हूअ खे कसरत थी खपे, जेके दुनिया जे हासिल करण जे लाइ कसरत जे कढ पिया, उन्हनि वटि कसरत बिल्कुलु आई, जेतिरी कसरत ओतिरो परेशान, जेतिरी कसरत ओतिरो परेशान, बीमारियूं बि ओतिरियूं, मुसीबतूं बि ओतिरियूं, आज़माइशूं इम्तिहान बि ओतिरा, सूर दर्द बि ओतिरा, दौलत बि ॿीणी टीणी चवणी संभाल खां घणी थी वई, पर परेशानी ओतिरी वधंदी वई। हेॾां थोरी मिली, सचाई ऐं दीनी माहौल सां हलंदे थोरी मिली, उनमें बरकत आहे, बरकत ई आहे। होॾां बीमारियूं जेके हुयूं जंहिंमें ख़र्च पियो थिए, दौलत बि जाम हुई, बीमारी बचे पई, हेॾे अलाह ताला उहा बीमारी कोन ॾींदो जंहिंमें ख़र्च थिएसि, बचत थी। अहिड़ा ज़ालिम ई कोन मुसलत कंदुसि जेके हिन 5 रुपया फॿाए वञनि, हुनजे मथां मालदार माण्हूअ जा दुश्मन बि घणा, मालदार माण्हूअ सां हसद ऐं साड़ करण वारा बि घणा, मालदार माण्हूअ खे अख में रखी करे ज़िंदगी गुज़ारण वारा बि घणा। थोरो जंहिंखे हूंदो फुटपाथ ते मज़दूर जेकॾहिं वेठो न ॾींहं जो साई पटण लाइ त निंड वठी वेंदसि, भले सिज मथां पगर में चलू करे छॾेसि, निंड वठी वेंदसि, पथरनि ते लेटियो वेठो त निंड वठी वेंदसि। दौलतमंद माण्हूअ खे एसीअ में यारो त बि न ईंदसि, ॾींहं राति जो फ़र्क़ु आहे। जंहिंखे थोरा मिलिया दीनी निस्बत सां, दीनी माहौल सां ज़िंदगी गुज़ारींदे, दीनी कारोबार, दीनी फिक्र रखंदे, थोरा 5 रुपया मिलिया, उन्हनि में बरकत ई आहे। हिकु त अल्लाह ताला हुनखे अहिड़ियूं मुसीबतूं ई न ॾींदो जंहिंमें हे वॾो कर्ज़ी थी वञे, जंहिंखे घणो ख़र्च करणो पए, थोरे थके ते गुज़ारो थींदुसि ऐं हुनजो सादे सूदे ते गुज़ारो थींदो, ख़ुशि गुज़ारींदो। हेॾां जंहिं वटि दौलत कसरत सां अची वई, इहा दौलत उन इंसान खे थोरे थके ते गुज़ारे जे लाइ नफ़्स हुनजो राज़ी न थींदो, हद खां वधीक ख़र्च जेसिताईं न कंदो तेसिताईं मुतमइन न थींदो। जेॾो ख़र्च वधंदो, जेतिरो सहूलियत जूं शयूं वधंदियूं, ओतिरी परेशानी वधंदी। चलो हीअं मिसाल ॾियां, ॿियो ग़रीब माण्हूअ जे घर में इहा छत आहे, इहो पखो आहे, बसि। असां अमीरनि जे घर में एसी बि आहे, एयर कूलर बि आहे, सोलर बि आहे, लाइट बि आहे, जनरेटर बि आहे, सभु शयूं वधीक आहिनि सहूलियत जूं। आम माण्हूअ जे नज़र में त सभु सहूलियत जो सामान मौजूदु आहे, पर सच इहा, इहो सॼो सामान परेशानी जो सबबु आहे। जेतिरियूं शयूं वधीक ओतिरो उनखे हलाइण जो फिक्र घणो, उनखे ख़राब थियनि त ठाहिण जो फिक्र घणो, उन्हनि खां फ़ाइदो वठण जो फिक्र घणो, ओतिरो उन्हनि सां महिनत करणो, जिदोजहद करणो, संभालणो, उन्हनि जो फिक्र घणो, मथे मुसूर वधियो। जेतिरो ग़रीब हो थोरी तकी खाधई, हुन पके ते सुतो, सॼी राति अहिड़ी निंड कंदो सुकून सां। होॾां हुनजी एसी बंदि थी वञे, हेॾां हिनजो पखो बंदि थी वञे, हिनजो पखो बंदि थी वियो, पघर ॻणंदुसि त बि निंड में हूंदो, हुनजी एसी रुगो झटको खाई वई त बि निंड फिटी वई। हिनजी निंड फिटंदी त वरी अची वेंदसि, घड़ीअ खां पोइ खोंगरा हणंदो, हिन वीचारे जी निंड फिटी त कोन ईंदसि। पोइ निंड फिटी वई त हिनजी बीमार थी पवंदो, हुनजी निंड फिटी वई त वरी सुबुह जो उथंदो त घुमंदो फिरंदो उथंदो, जाते वेठो उते निंड करे वेंदो। ॾींहं राति जो फ़र्क़ु आहे। अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक जे हिननि आयतुनि जे ज़रिए इहा तालीम ॾिनी, वॾी गहरी नज़र सां ॾिठोसीं त अल्लाह ताला फरमाए थो, मुक़ाबिलो लड़ाई हर माण्हू करे थो, कंहिंजी लड़ाई नफ़्स सां आहे, कंहिंजी लड़ाई दुनिया जे मईशत सां आहे, कंहिंजी लड़ाई दुनिया जे कारोबारी निस्बत सां आहे, कंहिंजी लड़ाई तालीम जे सिखण सेखारण सां आहे। हर तरह सां हर को लड़े थो, पोइ को दुनिया कमाइण ख़ातिर, को दीन कमाइण ख़ातिर। पोइ रिज़्क़ रोज़ी त अल्लाह तबारक व तआला उन्हनि सभिनी खे ॾिए थो, सभिनी खे ॾिए थो। महिनत जेको कंदो उनखे अल्लाह ताला ज़रूरु ॾींदो। फ़र्क़ु सिर्फ़ु एतिरो हूंदो आहे, जेको महिनत कंदो खाईंदो उहो बि, खाईंदो उहो बि, जेको महिनत न कंदो टोटली हूंदो न, निकम सच पच खाईंदो उहो बि खाईंदो। पोइ महिनत वारे माण्हूअ खे बि उहा ई मिलंदी जेका अल्लाह ताला उनखे रोज़ी लिखी हुई, उहा ई मिलंदी, उनखां वधीक न। ऐं जेको निकमो आहे उनखे बि उहा ई मिलंदी जेका हुनजी अल्लाह ताला लिखी आहे। फ़र्क़ु सिर्फ़ु ही आहे, महिनती माण्हूअ खे जी जी करे घर वारा ॾींदा, इज़त सां ॾींदा, ऐं जेको निकमो हूंदो उनखे थुॾो हणी ॾींदा। अम्मा चवंदी त कमाए कमाए बि छिॾी पियो आहे न, सभिनी खां अॻु में वेठो आहे, ऐं सच पच सभिनी खां अॻु में उहो निकमो अम्मा खाराए छॾींदी आहे त हिनखे महिल सां पहिरियां ॾेई छॾ, न त इहो वक़्त ते क्रोध कंदो, इहो क्रोधी पहिरियां जान छॾाए न मां आहे बि निकमो, खाई बि पहिरियां वञे, पर हुनखे ॿोल थोरा ॿुधणा पवंदा, महिनत जो न कंदो आहे। चवंदसि वॾी ज़रूरु घर जी, पीउ हूंदो त उहो चवंदुसि, अम्मा हूंदी त उहा चवंदी, भेण हूंदी वॾी त उहा चवंदी,
पीउ जन के भाइरनि खे महिनत नथो कराई, वेठे वेठे हीअं वज़न करे थुलो थी वियो, वेठे थो खाई, महिनत नथो करी, चवंदसि बि पर ॾींदसि बि। अल्लाह ताला हिन जो बि लिखियो आहे, हुनखे बि मिले थो, पर ज़रा मेणनि सां, थोरो तिखनि मिठनि लफ़्ज़नि सां। जेको महिनती हूंदो हुनखे जी जी करे ॾींदा, अदब सां ॾींदा, एतिराम सां ॾींदा, पेश पेश हुनजा अॻियां मौजूदु हूंदा, ॿियो कुझु खपे, ॿी का शइ, भला इहो न वणे तोखे ॿियो ठाहे ॾियां कुझु, खाईंदो उहो ई। किन महिनती माण्हूअ जी मानी जेका हूंदी आहे उहा दॿके जेतिरी न वण रिलीअ जेॾी हूंदी आहे, ईअं थींदो आहे छा? ऐं जेको निकम हूंदो आहे हुनखे वरी दॿके जेतिरी साइज़ में मानी मिलंदी आहे, ईअं थींदो आहे? कोई फ़र्क़ु कोन्हे। सम्झ हिकिड़े ज़हन जो फ़र्क़ु आहे बसि। हिकिड़ा कसरत ॾिसी हुनजे पकड़ पवंदा आहिनि, जंहिंखे सम्झ में अची वञे ॻाल्हि, उहो चवंदो त आहे त ज़रूरत पूरी करणी न, बुत खे ढकण जे लाइ लिबास खपे, पोइ ऊचो न सही दरमियानो ई ख़ैरु आहे। बुख ख़तमु करण जे लाइ रिज़्क़ रोज़ी खपे, सांभियूं बहितरीन गोश्त मच्छू मानियूं न सही, ज़रूरत जेतिरी ई सही। रहण जे लाइ घर छत खपे, समूरनि सहूलियतुनि सां पुर न सही, थोरो घटि ई सही। ज़िंदगी त गुज़री वेंदी, ज़िंदगी त गुज़री वेंदी, पोइ अयाशनि में गुज़ारे या दरमियानी एतदाल वारी ज़िंदगी गुज़ारे। अल्लाह तबारक व तआला हिन आयतुनि जे ज़रिए सेखारे छॾियो, जेको कसरत जे कढ लॻो उन खां दीन हथ मां निकिरी वेंदो, कसरत 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 कंदो हलियो वेंदो। पोइ इहा दुनिया बेवफ़ा शइ आहे, कंहिंसां बि साथ न ॾिनो अथई, कंहिंसां बि न क़बर में गॾु हली आहे, न दुनिया में हमेशह रही आहे। अॼु हिन प्रॉपर्टीअ जा मालिक कोन्हनि के, कल कलो को ॾींहुं असांजे घरनि असांजे प्लाटनि जा मालिक ॿिया हुआ, अॼु असां सुभाणे अञा टिया हूंदा। हीअ दुनिया कंहिंसां बि वफ़ादारी नथी करे बेवफ़ाई। दीन उहो बावफ़ा शइ आहे, जंहिं दीन ते हलियो, दीन जे बचाइण जे लाइ पंहिंजो पगर उगाड़ियो, दीन ते हलाइण जे लाइ, दीन खे बचाइण जे लाइ पंहिंजी जान माल इज़त आबरू कुर्बान कयो। इहो दीन उहो बावफ़ा शइ आहे, दीनी ज़िंदगी गुज़ारींदे गुज़ारींदे अधु उमिरि गुज़रियसि, अल्लाह ताला हुनजे चहिरे में उहा चमक रखंदो आहे, जेतिरी वॾनि वॾनि ख़र्चनि खां पोइ माण्हू चहिरे खे चमकाइण जे लाइ कोशिशि कंदा आहिनि, उहा हुनजे चहिरे में न ईंदी आहे। वरी अञा इहा दीनी ज़िंदगी गुज़ारींदे, दीन खे बचाईंदे जेतिरी महिनत कंदो, कोशिशि कंदो, अल्लाह ताला हुनजो अजर ओतिरो पाण वटि वधाईंदो वेंदो। पछाड़ी मरी वियो न, इहो दीन इन सां साथ ॾींदो, क़ुर साथ ॾींदुसि, निमाज़ साथ ॾींदुसि, रोज़ो साथ ॾींदुसि। जिथे जिथे बरक़ातूं सजदे जूं पढ़ियूं हुन चहिरो रखियो, हुन ज़मीन जी टुकड़ी हुन जी शाहिदी ॾींदी त रब निमाज़ियो। दीन उहा शइ आहे, चिट्टो पियो आहे दुनिया जे अंदरि, जंहिंखे दीन खपे त अल्लाह जे रसूल जे तालीम खे चंबड़ी पंहिंजी दीनी ज़िंदगी गुज़ारे। जंहिंखे दुनिया खपे भले दुनिया जे कढ लॻे, दुनिया बेवफ़ा शइ आहे, दीन बावफ़ा शइ आहे। ईअं बि कोन्हे त रुगो इन ॾाढ़ी ऐं पटके में दीन रखियल आहे, न, को दुकान ते कारोबार थो करे दीन जे उसूलनि सां, इहो बि दीन आहे। को मज़दूरी थो करे शरीयत जे उसूलनि सां, उहो बि दीन आहे। कोई मुलाज़िम आहे, ऑफिसर आहे, क्लार्क आहे, टीचर आहे, पंहिंजे शरीयत जे उसूलनि सां पंहिंजी ड्यूटी निभाए थो, इहो बि दीन आहे। दीन रुगो इहो न आहे, हिन ॾाढ़ीअ टोपीअ पटके में रुगो न आहे, मस्जिद मदरसे में दीन कोन्हे। इतां पढ़ी अचो, ज़िंदगीअ में जिथे बि रहो उते तव्हांखे दीन मिलंदो। पंहिंजे मुआशरे खे दीनदार बनायो, असां ख़राब कयो आहे। अल्लाह ताला फरमाए थो, हिक तरफ़ खां शैतानी माण्हुनि जी बि महिनत आहे, ॿिए पासे खां रब रहमान जा माण्हू, रहमानी माण्हू बि महिनत कनि था। शैतानी माण्हू तव्हांजे मथां असर करे था वञनि, दीनदारनि माण्हुनि जो असर तव्हां ते नथो थिए, उनखे नथा क़बूल कयो। जंग ॿई था लड़नि, दीनी जंग बि लड़ी थी वञे, बेदीनी वारी जंग बि लड़ी थी वञे। पोइ तव्हांजी मर्ज़ी आहे, दीन जे आॾो गोॾा खोड़े वियो या बेदीनीअ जे आॾो तव्हां पंहिंजो सिर झुकाए करे दीन खे पुठी ॾेई छॾे ॾियो, हर कंहिंजी मर्ज़ी आहे। फमन शाअ फलयुमिन वमन शाअ फलयकफुर इन्ना अअतदना लिज़ालिमीन नारा। इंसान जी मर्ज़ी आहे, अल्लाह साईं फरमाए थो, वणे त ईमान आण, वणे त कुफ्र कर, यादि रखजां पर ज़ालिमनि जे लाइ असां बाहि जहन्नम जी तयार करे छॾी आहे। त क़ुर पाक जूं आयतूं जेके छिक रखनि थियूं ज़ाहिरी तौर ते त मज़लूमनि जे तहफ़ुज़ जे लाइ जंग लड़ण जो हुकुम आहे। इहे ई मज़लूम नज़र कबी त दीनदार आहे, दीनदारनि खे बचाइण जे लाइ जेका जंग हुई, असुल नज़रियो निकिरंदो त दीन खे बचाइण जी जंग आहे। उहो दीन पंहिंजी ज़िंदगीअ में जिथे बि माण्हू रहे उते बचाए। अल्लाह पाक तव्हां असांखे सही सम्झ नसीब फरमाए, उन खां पोइ सही अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।